दुरुओं की फरमाइश दे अदाफी बाबू साईं अदाफी ताड़ी साईं भाउ दुरुओं दे लाइ प्रोग्राम जो मेज़बान साईं भाउ दुरुओं बोड़ो के गुज़ारिश है रिश्ते दे चन आए आजाणो पेश कर भाउ दुरुओं बोड़ो अॼुपिड़ो खणी सजण पंहिंजा साजिया गलनि तां गुड़नि जूं बूंदूं बस न कनि सदी सिक पेन लोक ॾिठे न लहे अॼु जंहिं महबूब दोस्त आशिक़ सिंध अज़ीम इंसान फ़कीर सिफ़त कलंदे किरदार जुमन दरबदर जी ताज़गी मेरा को पाण करे रहिया आहिनि दुख इहो आहे त असांखे साल बि न थियो दोस्ती खे ऐं वफ़ात करे ऐं साल में जेके असां हिक ॿिए ते भरोसा कयासीं हिक ॿिए खे प्यार ॾिनोसीं उहो मुंहिंजो ख़्यालु आहे सदियुनि जो प्यार हिकु साल न हुयो ज़िंदगी में महबूब इंसान या प्यारा दोस्त थोड़ा मिलंदा उन्हनि सॼी ज़िंदगी में जेके मूंखे दोस्त मिलिया उन्हनि मां महबूब इंसानियत चवां जे चइजे त सिंध जो जे प्यार कंदड़ जैसा मिलण खां पोइ एहसास थींदो हो त जे फ़कीरी सिफ़त में आहियूं ऐं कीअं अज़मत रखिबी आहे ऐं सिंध में बेमिसाल किरदार उहो मामा जुमन दरबदर कपिड़ा सादा पाण सादो संदसि ॻाल्हाइण बि सादो पर जेका हुनजी धरती सां पंहिंजी ॿोली सां ऐं पंहिंजी मज़लूम क़ौम सां प्यारु हुयो उनखे अज़ीम बनाए छॾियो ऐं अज़मतुनि जो मीनार बनाए छॾियो ऐं हुन ज़िंदगी में ही जहान सॼो भरवसनि जो क़त्ल थियलु आहे ऐं उन में हुन माण्हू पंहिंजी सॼी ज़िंदगी भरोसे जे चइजे त मिसाली भरोसो प्यार कीअं कजे दोस्ती कीअं कजे दोस्ती रखण खां पोइ कीअं हलिजे ऐं केतिरो ॾिठो थिजे ऐं कीअं प्यार कजे कीअं इश्क कजे पंहिंजी धरती सां पंहिंजी ॿोली सां पंहिंजी क़ौम सां पंहिंजे माण्हुनि सां पंहिंजे माण्हुनि सां दुनिया जे अज़ीम इनक़िलाबी जेके किरदार आहिनि उन्हनि मंझां मुंहिंजो मामो जुमन दरबदर हुयो दुख इहो आहे जल्द हलियो जल्द जुदा थी उन जी जुदाई जो एहसास हिकु तकलीफ़ ज़रूरु ॾिए थो मूं वटि मामो जुमन ऐं हलीम बाग़ी ऐं हाजी सांद आया मां थोरो ॿी ॻाल्हि कयां थो असां उतो आया आहियूं तोखां रिश्तो वठण न एतिरा वेझा हुआसीं न असां एतिरो क़रीब हुयासीं पर हुननि जो हुब हुज धरती सां प्यार साॻियो हुयो मंज़िल साॻी हुई मूंखे चऊं त असां तोखां रिश्तो वठण आया आहियूं मां थोरो खिली बि ॾिठो मां पर जेको उमरकोट खां आया आहिनि मूं सोचियो कि वॾो भरोसो खणी आया आहिनि मूंखे न्याणी जो रिश्तो मामी जुमन
हली बाक़ी पंहिंजे भाइटे लाइ घुरियो। मूं चयो त मुंहिंजे तरफ़ां हा आहे, पर मां नंढड़ी न्याणी खां पुछां, हुनजी ॿार खां पुछां। ऐं मूं उन्हनि खां पुछियो, चऊं त तुंहिंजो जे करे भरोसो आहे अणॾिठल ते, थोरो अर्सो ॾिठल ते असांजे तरफ़ां आहे। ऐं उन खां पोइ मूं पंहिंजी न्याणी खे उमरकोट जे पंहिंजे मामे जुमन जे भाणेज जे पुटु हलीम बागी जे भाइटे सां रिश्तो करायो। अॼु ही मुंहिंजा दोस्त न आहिनि, माइट आहिनि। हिकु रिश्तो जेको असांजो अज़ीम रिश्तो आहे, उहो साॻियो धरती सिंधी क़ौम सां प्यारु करण वारो आहे। ऐं हिननि बि पंहिंजी ज़िंदगी, मामो जुमन हुजे, हलीम बागी हुजे, हाजी हुजे, अहमद हुजे, या हेॾा असांजो सुगड़ हुजे, इन्हनि पंहिंजूं ज़िंदगियूं ॾिनियूं पंहिंजी धरती क़ौम जी ख़ुशहाली लाइ। ऐं असां बि फ़क़ीर साॻे रस्ते रहिया आहियूं। सो इहो तव्हांखे ॿुधायो, असांजा रिश्तो ॿियो रिश्तो कोन्हे। असांजो रिश्तो पंहिंजी धरती क़ौम ऐं ॿोली सां जेको वाॻियल आहे, इश्क जो, उन इश्क जे नाते सां मामो जुमन सॼी सिंध जो दोस्त हो, धरती जे वफ़ादार पुटनि जो दोस्त हो, सिंध सां प्यारु कंदड़नि जो दोस्त हो। अॼु उन जी ताज़गी मेड़ा कयां थो। मूंखे ॿियनि खां वधीक इन करे दुख थियो आहे त मूं अञा रिश्तो कयो, मूं रिश्तो छिलण कान त कोन कयो, अञा रिश्तो ई मस्तु थियो। जिन ते भरोसो करे, जिन सां रिश्तो कयो, उन्हनि मां मुंहिंजी ॼण हिकिड़ी अखि हली वई, जुदा थी वई। मामू जुमन दरबदर असां खां जुदा थी वियो। ऐं हलीम बागी आहे असांजो अहमद जो मामा जुमन जे पुटु सुगड़ ते या हाजी साहब ते भरोसो आहे, प्यारु आहे, उमेद निभाईंदासीं। पर जिन जे करे घणो कुझु उमेदूं हुयूं, उहो असां खां जल्द जुदा थी वियो। हाणे जुमन असां खां जुदा थी वियो, पर उनजा सभु माइट मुंहिंजा माइट आहिनि ऐं धरती सां प्यारु कंदड़नि सां प्यारु कंदड़ सभु उन्हनि सां प्यारु कनि था। जॾहिं असां ॿुधोसीं सही सिंध में उन्हनि जा ताज़गी मेड़ा का थियनि था, मां सोचे, छो त हिते उनजो जेको प्यारो दोस्त महबूब चालियो, असांजो दोस्त आहे हिदायत लाइ कुरेशी, उन्हनि ते वरी अचूं त टई गॾिजी ताज़गी मेड़ा को कयूं। छो त असांजे मथां बि फर्ज़ु आहे त उहो प्रोग्राम कयूं। पोइ मूं जीअं जदा हिदायत लाइ विकोल साईं जे त उन ॼण चयो त मां नथो उन प्रोग्राम में शामिलु थी सघां। पोइ मां ऐं बहू चाहे ही प्रोग्राम कयो आहे जंहिंमें तव्हां शामिलु थिया आहियो। मां लख थोरा सम्झां थो उमरकोट वारनि जा जेके आया आहिनि ऐं हिन असांजे पंहिंजे प्रोग्राम खे जीअं चइजे असांखे आदत ॾिठऊं, साथ ॾिठऊं ऐं असां सां गॾिजी वेठा आहिनि। इहो हिननि जो एज़ाज़ु आहे। मां वॾा थोरा पंहिंजे बहू दोस्त जामी चांदिया सम्झां थो, जंहिं जामी चांदी असां मूंखे किथे बि अकेलो न छॾियो आहे। मुंहिंजी चढ़ाइप जी हुजत हूंदियूं, कॾहिं जज़्बाती हुजत हूंदियूं, पर जामी जी महिरबानी हूंदियूं त ईंदो आहे, जाते सभु कंदा आहियूं लख लाइ कयूं। ईअं तव्हां सभु महबूब दोस्त मुंहिंजा आया आहियो। मुंहिंजे लाइ एज़ाज़ु आहे, ख़ुशी आहे त हिकु असांजे ताज़गी इलाइक़े में ऐं धरती सां प्यारु कंदड़ मामे जुमन दरबदर जे ताज़गी इलाइक़े में आया आहियूं। हीउ मामे जुमन जो सदु आहे, मुंहिंजी सिंध जो सदु आहे, सिंधी क़ौम जो सदु आहे। तव्हां जेके आया आहियो मुंहिंजे लाइ एज़ाज़ु आहे, ख़ुशी आहे ऐं असां सम्झूं था त मामा जुमन कॾहिं कोन मरंदो, छो त जेके धरती सां प्यारु कंदा आहिनि, ॿोलीअ क़ौम सां प्यारु कंदा आहिनि, उहे कॾहिं न मरंदा आहिनि।
वो हमेशा ज़िंदा हूँगा, हमेशा ज़िंदा हूँगा। मेहरबानी सदा।